आयो वायरस कोरोना आहे, आयो वायरस कोरोना आहे, जिही दुनिया छड़ी हिलाए है। अल्लाह साईं खैर करे, ओ मौला साईं खैर करे। आयो वायरस कोरोना आहे, जिही दुनिया छड़ी हिलाए है। अल्लाह साईं खैर करे, ओ मौला साईं खैर करे। आयो वायरस कोरोना आहे। सरदी अवारो मानू पान पियो लिकाए, तो कल रखंदो रब ते मिसकीन आहे। सरदी अवारो मानू पान पियो लिकाए, तो कल रखंदो रब ते मिसकीन आहे। न मास न पोश थो पाए, आयो वायरस कोरोना आहे है। अल्लाह साईं खैर करे, ओ मौला साईं खैर करे। आयो वायरस कोरोना आहे। खुदा करे खैर मुझे मारू वड़न दे, मिठड़ो बचाए मोहम्मद झांगियड़ के। खुदा करे खैर मुझे मारू वड़न दे, मिठड़ो बचाए मोहम्मद झांगियड़ के। शामत खे मौला हटाए, आयो वायरस कोरोना आहे है। अल्लाह साईं खैर करे, ओ मौला साईं खैर करे। आयो वायरस कोरोना आहे। तालीम वारा इदारा पया बंद आहिन, बचड़ा घरन में थी व्या सफ़ा कैद आहिन। तालीम वारा इदारा पया बंद आहिन, बचड़ा घरन में थी व्या सफ़ा कैद आहिन। बचड़न खे हर को बचाए, आयो वायरस कोरोना आहे है। अल्लाह साईं खैर करे, ओ मौला साईं खैर करे। आयो वायरस
किरो ना आहे। शफा आका जे दर मिलंदी अल्लाह बख्श पम्हर। दुआ लाए हथड़ा खणबा नज़ीर प्यार। शफा आका जे दर मिलंदी अल्लाह बख्श पम्हर। दुआ लाए हथड़ा खणबा नज़ीर प्यार। इहा आफत सब ताला है, आयो वायरस किरो ना आहे। है अल्लाह साईं खैर करे